अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा तो फ़ैसिले में कमाल खान ऐं रिसा आकम खान पूरी कोशिशि कंदा त असां रिस्क फ़रखान खे मारे छॾियूं, पर रिस्क फ़रखान खे मारे कोन सघंदा ऐं हिननि जे मथां वरी रबन अची वेंदो। पोइ ही नाकाम थी वेंदा ऐं रिस्क फ़रखान ॻोठ वारनि खे सम्झाईंदो त पोइ रिस्क कमाल खान खे कावड़ लॻंदो ऐं उनखे गैरत अची वेंदी ऐं हू रिस्क फ़रखान खे मारण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं हाणे रबन आज़ादु थी चुको आहे। फ़ैसिले खां पोइ रबन हाणे रिसा आकम खान ऐं रिस्क कमाल खान खे टांडा ॾेई छॾींदो। तव्हां ॾिसी चुका आहियो त रबन ओठे सां गॾु थी चुको आहे ऐं ओठो सॼी सलाह रबन खे ॾेई पोइ सॼी हक़ीक़त रबन जे अॻियां बयानु कंदो। पोइ रबन ओठे जे ॻाल्हियुनि मां वाक़ुफ़ु थी पवंदो। पोइ ओठे ते शक रबन कोन कंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।